नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खाई मां ख़बर ॾींदा हलूं त खाई शहर में पाकिस्तान जे आइन जे मुताबिक़ 33 मार्कनि ते पास जे बहाली लाइ खाई जे IBA पास उम्मीदवारनि जो एहतजाज सिंध गवर्नमेंट खां सिंध जी मेरिट ते आंगुर खणण खां पहिरीं 33% ते पास आइन जी पासदारी करे UC मेरिट ते भर्तियूं करे तइलीम खे आम कयो वञे। जो आइन आहे त 33% ते जेको आहे पासिंग रेशो आहे इदारनि में यूनिवर्सिटियुनि में जिते किथे 33% मार्कूं ॾेई पास कयो वञे थो ऐं इहो पाकिस्तान जो आइन बि आहे, असांजो बुनियादी हक़ बि आहे। त पोइ जॾहिं हींअर अपॉइंटमेंट कई पई वञे त उन में असीं गवर्नमेंट ऑफ सिंध खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त 33% ते पासिंग मार्क्स ते जेका मेरिट लिस्ट तयारु करे उन खां पोइ जेका यूनियन काउंसिल जी मेरिट आहे उन में जेके टॉपर्स आहिनि जी मेरिट ठहे थी उहे टीचर्स खे जेको अपॉइंट करे असांजे जेके बंदि पियल तइलीमी इदारा आहिनि उन्हनि खे खोले सिंध जी जेका तालीम दरबदर थियल आहे उन खे सही राह ते लॻायो वञे त जीअं तालीम आम थिए ऐं हर ॿार खे तालीम मिले। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।